आलम अरवाह में आलम बरज़ख में आ हुजूर साईं इन खां पोइ हज़रत मूसा खां बाद हज़ारे साल पोइ आया ज़ाहिरी तरह बाद में आया ऐं इहा हदीस बाद में थी फरमायो हज़रत मूसा आगे गुज़री वियो हाणे इत्तिफ़ाक़ सां मेराज वारी राति मुलाक़ात थी हज़रत मूसा इन हदीस ते इतराज़ कयो हाणे हज़रत मूसा खे कंहिं ॿुधायो जेको आगे गुज़री वियो मालूम थियो त अल्लाह जे नबियनि खे ईंदड़ ज़माने जी बि ख़बर आहे त गुज़िरल ज़माने जी बि आया न जेकॾहिं तुंहिंजो इहो अक़ीदो न आहे त पोइ हज़रत मूसा कीअं थो पुछे साईं तो हदीस खे फरमाई आहे हज़रत मूसा त अॻे गुज़री वियो अॻे पंहिंजो दौर पूरो करे वियो आलम बरज़ख में आहे महबूब बाद में अचनि था ऐं बाद वारे कौन महबूब जे मथां एतिराज़ नथो करे पर सवाल थो करे पुछे थो कि मूंखे सम्झा ते ॻाल्हि की आहे तुंहिंजा प्यारा दोस्त मालूम थियो त अल्लाह जे नबियनि खे ईंदड़ ज़माने जी बि ख़बर आहे त गुज़िरल ज़माने जी बि बहरहाल हलो हुते साईं तव्हांजे उम्मत जे आलमनि मां कहिड़ो आलिम मूंखे ॾेखारियो हज़रत मूसा में चढ़ो हुज़ूर करीम अलैहिस्सलाम अल्लाह पाक जे दरबार में दुआ घुरी मौला हज़रत मूसा खे मुतमइन करिणो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां चवे त पंहिंजे उम्मत जे आलमनि मां अहिड़ो आलिम ॾेखार जंहिंजे लाइ तो चयो आहे त मुंहिंजे उम्मत जा आलिम बनी इसराईल जे नबियनि जहिड़ा अहिड़ो को आलिम मुंहिंजी मौला दुआ क़बूल कर अल्लाह ताला जल जलालहू अमन वालों खे ताक़त आहे अल्लाह ताला रूह सभु हिकु ॾींहुं पैदा करे छॾिया तो जा मुंहिंजा नेकनि जा बुठनि जा सभिनि जा पोइ टाइम ते जेका शइ अचणी आहे सा ईंदी रहंदी स्कीम ठही पई आहे शेड्यूल तयार लॻो पियो आहे हर शइ पंहिंजे टाइम ते ईंदी रूह सभिनी जा मौजूद हुया रब करीम जी ज़ात बाबरकात रूह सभिनी जा पैदा कया हज़रत मूसा सवाल कयो हुज़ूर दुआ घुरी अल्लाह ताला नबी पाक ऐं मूसा अलैहिस्सलाम जे दरबार में हज़रत इमाम ग़ज़ाली जे रूह खे मोकिले छॾियो हालांकि ज़ाहिरी तरह इमाम ग़ज़ाली 600 साल हुज़ूर खां बि पोइ आयो आहे असां सम्झो ॻाल्हि आहे न हाणे रूह पहुची वियो हज़रत नबी पाक फरमायो प्यारा मूसा मुंहिंजे उम्मत जे आलमनि मां हिकिड़ो अहिड़ो आलिम ॾिसूं साईं कोई इजाज़त करे नथो ॾे मौलवी साहब आलिम सां ॻाल्हायां तूं ॻाल्हाईं इमाम ग़ज़ाली सां हज़रत मूसा जो गुफ़्तगू थियो इमाम ग़ज़ाली जो रूह आहे कहिड़ी गुफ़्तगू थी मसमुक बाबा तुंहिंजो नालो छा आहे इमाम ग़ज़ाली जवाब ॾिनो इस्मी मुहम्मद इब्न मुहम्मद जो नालो मोहम्मद बिन मोहम्मद पीउ जो भी नालो मोहम्मद ॾाॾे जो भी नालो मोहम्मद हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त मूं तोखां पुछो त तुंहिंजो नालो छा आहे तो वरी ड्रेग कई आहे मुंहिंजो नालो फलाणो बाबे जो नालो फलाणो ॾाॾे जो नालो फलाणो मां त कोई तुंहिंजे बाबे जो नालो पुछो न कोई तुंहिंजे ॾाॾे जो नालो पुछो तूं ड्रेग छो थो करी पंहिंजो नालो न इमाम ग़ज़ाली जो रूह मुबारक अर्ज़ थो करे ऐं अल्लाह जा नबी तोखा अल्लाह ताला पुछो वमा तिलका बियमीनिक या मूसा तुंहिंजे हथ में छा आहे तोखे चवणो हो हे असाय हीअ लठिया बसि तो छो चयो हे असाय अतवक्कउ अलैहा वअहुश्शु बिहा अला गनमी वलिय फीहा मआरिब उखरा ऐं मुंहिंजा मौला हीअ लठिया हिन सां टेक ॾींदो आहियां हिन सां पापड़ छाणींदो आहियां ऐं हिन मां ॿिया कम बि वठंदो आहियां ओ प्यारा मूसा तो ड्रेग छो कई जेको तुंहिंजो जवाब मुंहिंजो जवाब तोखां अल्लाह ताला पुछो तुंहिंजे हथ में छा आहे तूं चवी लठिया बसि बिना तो छो थियो लठिया टेक ॾींदो आहियां पापड़ छाणींदो आहियां माल खे गाह ॾींदो आहियां फलाणा कम कंदो आहियां आख़िर तव्हां बि त कंहिं मतिलब ना ड्रेग कई हूंदी न जंहिंमहिल इमाम ग़ज़ाली अल्लाह जे नबीअ जे आॾे लफ़्ज़ चया मुंहिंजे प्यारे हबीब पंहिंजे आङुर जे इशारे सां ॿिनि रिवायत में ईंदो आहे त अछा मुबारक जे इशारे सां इमाम ग़ज़ाली खे साॼे पासे बग़ल जे हेठां हिन कुख में इशारो करे पढ़ो अदब या ग़ज़ाली ओ ग़ज़ाली अदब कर अल्लाह जे नबीअ सां थो ॻाल्हाए एतराम कर ये इशारो कयूं 600 साल खां पोइ इमाम ग़ज़ाली अमर जे पेट में ॼाओ आहे त मुस्तफ़ा जे आङुर जो निशान मौजूद हो अल्लाह मुसलमानों अंदाज़ो लगायो त मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरबार में इमाम ग़ज़ाली मक़बूल आहे या न आहे हबीबन करीमन जेके सैंपल ख़ातिर नमूने ख़ातिर हिकिड़े नबीअ जे आॾो पेश थो करे त मुंहिंजे उम्मत जे आलिमनि मां हिकिड़ो ही बि आलिम आहे ऐं मुंहिंजा दोस्त उन इमाम ग़ज़ाली इहया उलूमुद्दीन में बाब तशहुद में अतहिया शरीफ जे शरह में लिखियो आहे मां ॻाल्हि यादि कई कहिड़ी अस्सलामु अलैका अय्युहन नबी या नबी तो ते सलाम सभई चओ या नबी तो ते सलाम इन जे शरह में इमाम ग़ज़ाली लिखनि था उहज़ुर फी क़ल्बिक शख़्सुल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुम्मा सल्लि व सल्लिम अलैहि इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि फरमायो ओ मुसलमान तू जे वक़्त में अस्सलामु अलैका अय्युहन नबी जा लफ़्ज़ चवंदो आहीं ज़रा तवज्जो कयो इमाम ग़ज़ाली छा थो फरमाए
ओ मुसलमानो तव्हां नमाज़ पढ़ो ऐं अतहियात में अस्सलाम अलैका अय्युहन नबी जा लफ़्ज़ चओ त पोइ छा चइजो, छा कजो, उहज़ुर फी क़ल्बिक शख़्सहुल करीम। इमाम ग़ज़ाली थो चवे जमल अस्सलाम अलैका अय्युहन नबी चवी उन टाइम ते मुहम्मद जी सूरत पंहिंजे क़ल्ब में हाज़िर कर। मुस्तफ़ा जी सूरत पंहिंजे क़ल्ब में हुज़ूर फी क़ल्बिक शख़्सहुल करीम, हुज़ूर करीम जी शख़्सियत खे, हुज़ूर करीम जे सूरत खे, हबीब जे ज़ात बाबरकात खे पंहिंजे क़ल्ब में हाज़िर कर। सुम्म सल्लि व सल्लिम अलैहि, उन खां बाद में निमाज़ पढ़जा ऐं उन खां बाद में सलाम चइजा। जेकॾहिं तुंहिंजो इहो अक़ीदो नाहे ऐं अहिड़े अक़ीदे सां सलातो सलाम नथो पढ़ी पियो, अहिड़े अक़ीदे सां तुंहिंजो अतहियात नथो अदा थिए त तुंहिंजी निमाज़ ई कान्हे का। नमाज नमाज तरह नमाज जे अंदर तोखे महबूब हाज़िर हुजे, नमाज जे अंदर नबी पाक तुंहिंजे क़ल्ब में हुजे, नमाज जे अंदर मुस्तफ़ा जी ज़ात जी सूरत तो वटि मौजूद हुजे। अरे अल्लाह जे वलियनि जो अक़ीदो आहे त अतहियात वटि मुहम्मद जी सूरत हाज़िर हुजे, छा हुजे, मुस्तफ़ा जी। हज़रत ख़्वाजा मज़हर जाने जाना सईद रहमतुल्लाह इरशाद फरमाई था, आंकस के दर नमाज नमीनत जमाल दोस्त, आंकस के दर नमाज नबीनत जमाल दोस्त, फतवा हमीद हम के नमाज़े कज़ा कुनत। ख्वाजा साहब फरमायो त जेको नमाज जे अंदर महबूब जो दीदार नथो करे, मुंहिंजी फतवा है त नमाज मोटाए पढ़े। ये तो आगत के दर नमाज नबीनत जमाल दोस्त, फतवा हमीद हम के नमाज़े कज़ा कुनत। ख्वाजा मज़हर जान जाना रहमतुल्लाह अलैह जो अक़ीदो ईमान आहे, फरमाइनि था खबरदार मुंहिंजो अक़ीदो ॿुधी छॾिजां, नमाज़ में मोहम्मद अरबी जो दीदार तोखे नाहे, मुस्तफ़ा जी तोखे ज़ियारत नाहे, ओ जत तुंहिंजी निमाज़ नमाज़ नाहे, निमाज़ हबीब जो दीदार थी वञे। ऐं मुल्ला तारा चवनि ॿुधी न ॻाल्हि ॿुधंदव था, इजाज़त आहे इहो बि त ॿुधाइणु खपे। रिकार्ड जा ॿई पासा ॿुधजनि, हू पासो बि त हू पासो बि ख़बर खपे त किथे केतिरे ॾींहं में चवंदो। मुंहिंजा दोस्तो हुननि पंहिंजे किताब में लिखियो आहे, मौलवी इस्माइल वहाबी दिल्ली जो देवबंद सदन जो पीर आहे, हुन पंहिंजे किताब सिरात मुस्तक़ीम में लिखियो आहे त जेकॾहिं नमाज़ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख़्याल अभी अंदाज़ो लगायो खंज़ीर छा थो चवे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात लाइ कहिड़ो हुनजो गंदो अक़ीदो आहे। अरे जेकॾहिं ज़िना जो ख़्याल अचे त बि सुठो, गॾह जो ख़्याल अचे चवे थो उहो सुठो आहे, घोड़े गाबे जो ख़्याल अचे चवे थो उहो बि सुठो आहे, पर नबी पाक जो ख़्याल बदतर ख़्याल आहे, माना गॾह गाबे जे ख़्याल खां बदतर ख़्याल आहे। ज़िना जो ख़्याल अल्लाह अल्लाह उहो बि ठीकु आहे, पर नबी पाक जो ख़्याल न आहे। और चवंदा जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्म, जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्म। और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चवंदा त मुंहिंजा भाउ जंहिंजे दिलि में जेका ॻाल्हि ईंदी उहा ई ॻाल्हि कंदो, हिन जे दिलि में गॾह हूंदा गाबा हूंदा उहो ई कंदो। पर आशिक़ रसूल जेके आहिनि, मुस्तफ़ा जा आशिक़ आहिनि, महबूब पाक जा सचा उम्मती आहिनि, चवनि था पलीत भली तुंहिंजे दिलि में गॾह गाबा हुजनि, असांजे दिलि में मोहम्मद अरबी आहे। अल्लाह या रसूल अल्लाह असांजा के दोस्त अहिड़ी ॻाल्हि खे न पसंदि कंदा हूंदा त मौलवी शाह मीर साहब बमौलूद चया त रुॻो गिला जा इहे न था। जेकर एतिरी अला रसूल जी तारीफ़ करे हा त सवाब थिए छा, नक थी पेट पुटियाए पुठ पुटियाए लठ हणाए मथो फाड़ियाए उन गिला। तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधाए छॾियां, सोचे छॾिजो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबी हो जंहिंजो नालो हज़रत हसन इब्न साबित सबै रज़ी अल्लाह ताला अन्हु, महबूब जो दरबारी शाइर हो। हबीब पाक अलैहिस्सलाम जी एॾी इज़त कंदा हुआ जो पंहिंजे कुल्हनि तां मुस्तफ़ा चादर लाहे मिंबर ते विछाईंदा हुआ ऐं फरमाईंदा इज़्ज़त अलल मिंबर, हसन मिंबर ते वेही तारीफ़ कर। वो हज़रत हसन छा कंदो हो, ॿ टे शेर मुस्तफ़ा जे तारीफ़ जा पढ़ंदो हो, ॿ टे शेर मुस्तफ़ा जे तारीफ़ जा पढ़ंदो हो। उहे पढ़ी पोइ वरी छा कंदो, जेके काफ़िर महबूब जी गिला कंदा हुआ, हबीब जा ऐब कढंदा हुआ, नबी पाक खे जादूगर चवंदा हुआ, नबी पाक अलैहिस्सलाम जी हजम कंदा हुआ, हज़रत हसन साहिब वरी उन काफ़िरनि खे जवाब ॾींदो हो पंहिंजी ज़ुबान में। नालो लिखो त बद मज़हब बद अक़ीदे खे शहर में जवाब ॾियो, इहो बद अख़लाक़ी न आहे, ख़राब न आहे, बल्कि मुहम्मद जे सहाबा जी सुन्नत आहे।
उन्होंने जा दोस्त अजीज बद मज़हब के जवाब दे बद मज़हब के उन्हीं ज़ुबान में जंहिं ज़ुबान में हू ॻाल्हाए उन्हीं ज़ुबान में हुनखे वर्दी ॾियणु इहा सुन्नत सहाबा आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अक़ीदो दोस्तो अज़ीज़ो अव्हांखे असीं अक़ीदा हुननि जा इन जे करे था ॿुधायूं जेकॾहिं चौकीदार चोर चोर न कंदो त चोर भॼंदो ई कोन भॼंदो आहे भला जेकर राति जो कंहिं शहर में चौकी बीठी आहे चोर अचनि चोरी था ऐं चौकीदार छा करे चोर 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 छा चवे चोर वरी चोर कनि पर इहो चौकीदार जो कमु फितने बाल आहे इहो चौकीदार फितने बाल आहे शरारती आहे फिरकेबाज़ी थो करे चोर चोर थो करे बाबा मूंखे ॿुधायो त हा चोरनि जी ॻाल्हि मञींदा ॾाढे तगड़ा आहियो यार चोर अचे ऐं चौकीदार छा करे चोर 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 वरी चोर वरी शरारत कनि छा चवंदा भई जेको साईं गुलज़ार खॾे में चौकीदार रखियो आहे इहो शरारती आहे इहो ॾाढो फितनेबाज़ आहे फिरकेबाज़ी थो करे फिरकेबाज़ी अरे छा थो करे चवे थो चोर 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 सभु को चोरनि खे सुबुह हो त बेवकूफ़ हो हुनजी ड्यूटी आहे हुनजो कमु इहो आहे अव्हां चोर आहियो अव्हांखे ॾुखी थी लॻे चार चोर नाराज़ थींदा पर भाॻिया सभु ख़ुशि थींदा हा हुन साईं छा चवंदा असांजो चौकीदार जाॻे थो नमक हलाल आहे इहे चवंदा न साईं पर जे चौकीदार न ॿधिजी वञे चोरनि खां सभु कुझु नमक हराम आहे हा हुन साईं ऐं ॻोठनि जा ॻोठ तबाह थी वञनि चोर चोरियूं करे वञनि अव्हां यादि रखो मुस्तफ़ा जे उम्मत जा हक़ जा आलिम बि चौकीदार आहिनि असांजो फर्ज़ आहे त चोर चोर कनि चोर चवंदा चङो बोली शरारती आहे फितनेबाज़ आहे रुॻो थो हमला करे पर जेके भाॻिया हूंदासीं ख़ुशि थींदा त असांजो ईमान बची पियो अव्हां हा या न साईं भाॻिया ख़ुशि थींदा ईमान वारा ख़ुशि थींदा जंहिंजो ईमान बचंदो त राज़ी थींदा बाक़ी चोर त नाराज़ हूअं ई थींदा असांखे चोर सां वास्तो आहे कोन असां चोर चोर ज़रूरु कंदा तोखे ॾुखी लॻे त भली लॻे पर चोर थो ॿ टे क़िस्म असां हर हिकु क़िस्म जो सैंपल तव्हांखे ॿुधाईंदा वेंदासीं जेके ईमान जा डाकू आहिनि ईमान जा चोर आहिनि ईमान जे मथां हमले करण वारा आहिनि अरे हिकिड़ा उहे जन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वबारक वसल्लम जे अज़मत में हथ विधा हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे इज़्ज़त में हथ विधा ऐं ॿिया उहे पनीर मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जे सहाबा जी प्यारी जमात जे मथां तौहीन कई असांजे लाइ ॿई हिकु जहिड़ा अवां आया न जहिड़ा हू तहिड़ा हू हिकिड़ा कारा कुता ॿिया अछा कुता रंग जो फ़र्क़ु आहे बाक़ी ॿिन्ही जे आदतुनि में ख़सलतुनि में को फ़र्क़ु कोन्हे को हिकिड़ा महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात ते हमला कनि ॿिया महबूब पाक अलैहिस्सलाम जे सहाबा जे ज़ातनि ते हमला कनि अबा पीर जी पीरी ज़ाहिर थींदी मुरीदनि मां ज़मींदार जी ज़मींदारी ज़ाहिर थींदी हारनि मां उस्ताद जी उस्तादी ज़ाहिर थींदी शागिर्दनि मां उन जा प्यारा दोस्त वॾेरे जी वॾेरप चङे मुड़ुस जी चङो मुड़ुसाई ज़ाहिर थींदी राज मां हा या न ऐं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जे फैज़ खे ॾिसो थी महबूब पाक अलैहिस्सलाम जे शफ़क़त खे ॾिसो थी मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे रहमत खे ॾिसो थी त मुंहिंजा प्यारा भाउ मुस्लमान महबूब जे सहाबा खे ॾिसजा मुस्तफ़ा जन खे क़रीब खां वठी करे वेझो थी करे फैज़ पहुचायो हिकिड़ी जमात जेके पाण खे जाफ़री विसराइनि था इसरा अशरी विसराइनि था आम करे जन खे शियो चयो वेंदो आहे आम करे वरी असांजा ॼट ॿाराड़ी छा चवंदा जॾहिं शिया कुझु बि आहिनि पर अहल बैत जा हक़दार आहिनि छाजा हक़दार आहिनि ॾाढे 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 कुझु बि आहिनि पर अहल बैत सां वीचार खे मोहबत ॾाढी वरी केरु चवंदई असांजा ख़ुदि सुन्नी कुझु बि आहे वरी छा चवंदई या को बि बहादुर खां चङा आहिनि चवंदा न को बि बहादुर खां चङा आहिनि हाणे मां हिकु किताबनि जी भरी खणी आयो आहियां मां तोखे ॿुधायां थो त चङा आहिनि या पुछण ख़बर कोन्हे मां तोखे ॿ टे नमूना हिननि जा ॿुधायां थो तोखे ख़बर कान्हे चाचा तूं अलाए कहिड़े ख़्याल में पियो रहीं तोखे त चोरनि सुञाणप जी पतो ई कोन्हे को तोखे अंदाज़ो थी वेंदो तोखे इल्मु थी वेंदो तोखे ख़बर पइजी वेंदी त हिन जमात जो छा थींदो आहे हिन जमात जो छा ख़्याल आहे ख़राब मिलंदा हुआ खपंदो अल्लाह सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि मिलंदा हुआ اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وصحابه وبارك وسلم فرميته فصلاة الله عليه اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وصحابه وبارك وسلم صلی علیہ मुंहिंजा दोस्तो ही जेके बि मां पाण सां किताब खणी आयो आहियां हे सभई किताब अहल तशरीअत वारा आहिनि यानी शियनि जा आहिनि ही मुंहिंजे हथ में किताब आहे हिन जो नालो आहे तफ़सीर कुम्मी छा नालो ॾाढे कुम्मी हे कच्छू न कुम्मी ॾिठो न कुम्मी लाइ कच्छू जो वाहन हो गया ईरान में हिकिड़ो ॻोठ आहे उन ईरान में कुम शहर जे निस्बत सां हिनखे कुम्मी सॾियो थो वञे हे तफ़सीर शियनि जो मोतबर तफ़सीर आहे यानी क़ुरान करीम जी तफ़सीर अथनि छाजी तफ़सीर अथनि
ये असा अहले सुन्नत वाला जो तफसीर जलालैन, तफसीर बैदावी, तफसीर रूह मानी, तफसीर कबीर, तफसीर मालिम तंजील, तफसीर जुमल, तफसीर मज़हरी वगैरह वगैरह तफसीरन जा भी तफसीर हन। एक तफसीर सन मजमुउल बयान, वो भी फ़कीर वटा है। ॿियो तफसीरा साफ़ी साफ़ी अब समझो ना, साफ़ी हे वरी आहे सुन्नी। अब समझ में ॻाल्हाई न। मता चओ त पाकिस्तान जो छकंदा न, मां पैसा ख़र्च करे ॾोकड़ ख़र्च करे घुरायो थी बेरू त ईरान खां आहे। बता चो या पाकिस्तान में पाण छपरायो अथव न, भली ओॾो जो हुजे उन जा दोस्त, हे सभु तफ़सीर हन। ऐं हीअ जो हदीस जो किताब आहे तलख़ीस शाफ़ी। अब सम्झो था न भई, हीअ बि हितां जो न आहे, हीअ बि ईरान जो छपियल आहे। हे तव्हांखे रुॻो ॾेखारण जे लाइ मां पाण सां किताब खणी आयो आहियां त तव्हांखे अंदाज़ो लॻे त जेके असां ॿाहिराणी ॾे न क़ब्र जे हेठां वेही चवंदा आहियूं त सिया वीचारा सुन, पोइ बि वहाबिन खां चङा हल। अब अंदाज़ो लॻायो त चङा हल त ॿिन्ही जान हो ॿियनि हल। अंदाज़ो लॻायो। वॾे खां वॾी ॻाल्हि, वॾे खां वॾी दावा हुजे हा त अहल बैत जा ॾाढे चओ यार वॾे अहल बैत जा हुबदार। हाणे हुबदारी तव्हांखे हिन मां ज़ाहिर थींदी। हे किताब आहे, हिन जो नालो आहे तलख़ीस शाफ़ी। हे लिखण वारो हिन जो आहे अबी जाफ़र तूसी, जेको 6वीं सदीअ जो आहे। अॼुकल्ह जो कोन्हे, शियम जो मोतबर आलिम आहे। हुनखे मुजतहिदुल असर ऐं ख़लीफ़तुल इमाम अल महदी यानी इमाम महदी जो जानशीन ऐं ख़लीफ़ो चवनि था पिया। हिन तलख़ीस शाफ़ी जुल्द चोथों 186 सुफ़े ते साफ़ तरह सां लिखियो आहे त नऊज़ बिल्लाहि मिन ज़ालिक, जंहिं वक़्त में इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जे मैदान में आयो ऐं इमाम हुसैन आली मक़ाम खे यज़ीद जे फ़ौज घेरे में वरितो ऐं इमाम हुसैन आली मक़ाम खे कब्ज़े में आंदऊं, पोइ इमाम साहब उन वक़्त में यज़ीद खे छा चयो? असां ॿुधायां, इजाज़त आहे सभिनी जी इजाज़त आहे न साईं। इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु छा चवनि पिया, छा पिया चवनि क़ौम खे, ऐं यज़ीदियो अवां मूंखे गिरफ़्तार कयो आहे त मां तव्हां सां मुक़ाबिलो कयां, पर मां तव्हां सां मुक़ाबिलो कोन कंदुसि। अख़्तारू मिन्नी अमर रुजू इलल मकान, मुंहिंजे तरफ़ खां तव्हांखे ॿ ॻाल्हियूं आहिनि, या त मूंखे छॾियो त मां जाथो आहियां ताॾे मोटी वञा। ॾाढो आयो आहियां, काॾो आयो आहियां? चओ मदीनो। ॾाढे जो किथां आयो आहियां? अख़्तारू मिन्नी अमर रुजू इलल मकान अल्लज़ी जिअतु बिही, मां ओॾे मोटी वञा जंहिं जाइ तां आयो आहियां, या छॾियो त मां ओॾे मोटी वञा, मां तव्हां सां विढ़ंदुसि कोन। ॿी ॻाल्हि हीअ आहे औ अदउ यदी अला यद यज़ीद हुआ इब्नु अख़ी हुआ इब्नु अम्मी। अब सम्झ में ॻाल्हि आई रहे करे पहिरीं ॻाल्हि, या मूंखे छॾियो त मां जाथो आयो आहियां ओॾे मोटी वञा, या मूंखे छॾियो मुंहिंजो रस्तो ख़ाली कयो त मां हलां ऐं यज़ीद जे हथ ते हली बैअत कयां। छा कयां? यज़ीद जे हथ ते हली, छो? हुआ इब्नु अम्मी, हो मुंहिंजो सौट आहे, मुंहिंजे चाचे जो पुटु आहे, मां माइट आहियां हुनजी अज़ीज़ आहे, मूंखे छॾियो त मां हली यज़ीद जी बैअत कयां। मां विढ़ण लाइ कोन आयो आहियां, मुक़ाबले लाइ कोन आयो आहियां, अव्हां सां जंग लाइ कोन आयो आहियां। महिरबानी कयो, छॾियो त मां मदीने मोटी वञा। जे मदीने नथा मोटण जो त मूंखे छॾियो त मां यज़ीद ॾे हलां। अदउ यदी अला यद यज़ीद, मां यज़ीद जे हथ ते हथ रखी यज़ीद खे पंहिंजो इमाम मञा। और मुसलमानो हिकु दफ़ो कलमो त भरियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां तव्हां खां पुछां थो, सच ॿुधाइजो, इन कलमे जो छा कसम हुसैन ईअं चवंदो त मां यज़ीद जे हथ ते बैअत कयां? चवंदो? अरे सरदार नदाद दस्त दर दस्ते यज़ीद हक़ा के बिना इला हुसैन। इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ अहले सुन्नत जो इमाम हज़रत ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया, ओ शिया तूं त थो चवीं त यज़ीद जे हथ ते इमाम हुसैन हथ रखण लाइ तयार थी वियो, पर मां अहले सुन्नत जो पेशवा चवां थो त इमाम हुसैन चयो पिए सिर ॾींदुसि पर हथ कोन ॾींदुसि। आओ याद सरदार नदार दस्त दर दस्ते यज़ीद हक़ा के बिना इला हुसैन। इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु ज़ात बरकात सिर मुबारक ॾेई छॾियो, पर यज़ीद जे हथ में हथ कोन नहीं, पर शियनि जे अक़ीदे मुताबिक़ त हुसैन यज़ीद जे बैअत लाइ बि तयार हो। हाणे तव्हां खां पुछां थो, ख़ुदा जे वास्ते सच ॿुधायो, इहा आल बैत जी मोहबत आहे? इनखे आल बैत जो हुबदार चइबो? इनखे आल बैत जो मोहबत वारो चइबो? बाबा
कॾहिं बि कोन चइबो अरे जेके इमाम हुसैन खे यज़ीद जी बैयत कराइण लाइ चवनि पिया इमाम हुसैन आली मकाम यज़ीद जे बैयत लाइ तयार हो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उनखे कॾहिं बि अहल बैत जो हक़दार न सोचे सघिजे हे रुगो गुलनि जी टोकरी ज़ाहिर में आहे मथां ॿ टे गुल रखिया पिया आहिनि ॾिसण वारो ॾिसे त सॼी गुलनि जी टोकरी भरियल आहे पर न धोखे जे लाइ ॿ टे मथां गुल आहिनि हेठि रुगो गंद ई गंद आहे सम्झो था न हेठि खणी परे कर गंद गुल ॿ टे त गंदगी सां तव्हांखे भरियल नज़र ईंदी इहो मज़हब बि अहिड़े नमूने सां आल बैत जे मोहबत जा ॿ टे गुल माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि अब असां आल बैत जा हक़दार आहियूं पर थोरो हिननि जे अक़ीदे ते तवजो कर ख़ुदा जो कसम रुगो गंद सां भरियो पियो आहे हाणे क़ुरान बि ॿुधो ॾींहंनि जी हानिकारियूं बि ॿुधो अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो या अय्युहन नबिय्यु जाहिदिल कुफ़ार वल मुनाफ़िक़ीन वग़्लिज़ अलैहिम वमावाहुम जहन्नम रब तबारक व तआला फरमाए थो ओ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनाफ़िक़न सां ऐं काफ़िरनि सां जिहाद कर ऐं उनखे अहिड़ो जिहाद कर जो जहन्नम में उनखे वञी पहुचाए अच्छा ॿिए नंबर में नबी ते फरमायो हे ॿुधी क़ुरान हदीस ॿुधी नबी से फरमाया अल्लाह तो अनिल हक से शैतानुल अखरसो नबी पाक ने सलाम फरमाया था क्या जेको हक जी ॻाल्हि खां लिखी पवे हक जी ॻाल्हि छुपाए करे हक जो कलमो न चवे हक जी ॻाल्हि मां उनखे न ॿुधाए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे हक खे लिकाईंदड़ गूंगो शैतान आहे हक खे लिकाईंदड़ ॾाढे चओ बाबा ॾाढे चओ बुलंद आवाज़ सां चओ यार माना जेको हक जी ॻाल्हि लिकाए उहो गूंगो हे किताब आहे शीयनि जो जंहिंजो नालो आहे उसूले काफ़ी छा नालो हमारे गोरी तो छा नालो उसूले काफ़ी हिन किताब लाइ शीयनि जो अक़ीदो आहे त हे किताब इमाम महदी तहक़ीक़ कयो आहे माना जॾहिं किताब हे गॾु कयो ठाहियो हुजे त इमाम महदी हुन ते पेश थियो हो इमाम महदी हुन ते मोहर हई ऐं चयो हई त हाज़ा काफ़ियतुन शीअतुना हीअ किताब असांजे शीयनि लाइ काफ़ी आहे इमाम महदी मञियो आहे हिन किताब खे ये को किताब लिखी के आलिम को तस्दीक कराई दिया माना शीयन हे किताब लिखी तस्दीक कराई इमाम महदी का हाणे हिन किताब में छा लिखियल आहे तूं अंदाज़ो लॻाए उनजा प्यारा दोस्त हिन जो सुफ़ो 244 हुआ हाणे सुठो सही 244 सुफ़ो उसूल काफ़ी जिल्द नंबर ॿियो हुनजे मथां इमाम जाफ़र सादिक जी रिवायत आहे अथनि इमाम जाफ़र सादिक फरमाए थो अन्नकुम अला दीनिन मन कतमहु अज़्ज़हु अल्लाह वमन अज़ाअहु अख़ज़लहु अल्लाह इमाम जाफ़र सादिक लाइ हिन किताब में लिखियो पियो आहे इमाम जाफ़र सादिक थो चवे असांजो अहिड़ो दीन आहे असांजो अहिड़ो मज़हब आहे जेको असांजे मज़हब खे ज़ाहिर कंदो तो ख़्वार थींदो जेको असांजे मज़हब खे लिकाईंदो उहो इज़त सां पाईंदो अलाह चवे त दीन ज़ाहिर कयो रसूलुल्लाह चवे त हक़ लिकाईंदो त गूंगा शैतान थी पवंदो हक़ जी ॻाल्हि ॿुधायो जाल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा पर शीयनि जे मज़हब में ऐं शीयनि जे मज़हब मुताबिक़ कूड़ वरी इमाम जाफ़र सादिक ते कंहिंखे कूड़ सादिक ते इमाम जाफ़र ॾाढे साल सादिक माना सचो माना कूड़ वरी सचे जे मथां इमाम जाफ़र जे मथां कूड़ त अन्नकुम अला दीन इमाम जाफ़र थो चवे तव्हां अहिड़े दीन ते आहियो तव्हांजो अहिड़ो दीन आहे उनखे ज़ाहिर कंदो त ख़्वार थींदो ज़ाहिर कंदो त ज़लील थींदो पर जेकॾहिं दीन खे लिकाईंदो त ॾाढा सज़ा माणींदो रब खे ॿुधाए जंहिं दीन जे ज़ाहिर करण सां ख़्वारी थिए उहो सचो या कूड़ो ऐं जंहिं दीन खे लिकाइण सां इज़त मिले उहो सचो या कूड़ो अरे असांजो दीन त हुआ ख़ुदा जो कसम बातिल से दबने वाले ऐं आसमान नहीं हम 100 बार कर चुका है तू इंतहा हमारा बातिल जो हमेशा मुक़ाबिलो थींदो रहियो आहे हक़ जी ॻाल्हि असां फांसीअ ते बि चवंदासीं तलवार जे हेठां बि चवंदासीं तख़्तेदार ते बि चवंदासीं गोली सीने में लॻे त बि चवंदासीं छाजे करे जो अल्लाह जो फरमान आहे रब जो फरमान आहे जा अल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा ऐं हिननि जे मज़हब में नऊज़ बिल्लाह ॻाल्हि लिखी पई आहे त एतिरे क़दुरु जो मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम अहिड़ो दीन ॾिनो आहे जेको लिकाइणो आहे ज़ाहिर कोन करिणो आहे ख़ुदा बुलंद आवाज़ प्रदान اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وصحابه وأزواجه وبارك وسلم وموجا प्यारा दोस्त अज़ीज़ अहां वरी ॿी ॻाल्हि ॿुधी करियो जेके आल बैत जा हक़दार आहिनि तव्हांखे मां अंदाज़ो लॻाए ॿुधायां त हज़रत बीबी ख़ातून जन्नत मुस्तफ़ा जे अहल बैत में प्यारे खां प्यारी मुस्तफ़ा जी नियाणी आहे हा या न
ऐं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो सौट हुजूर जो प्यारो न्याणो सभई तो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला उन्हनि जहिड़ो को जान आहे। असां अहल सुन्नत वारनि जो अक़ीदो आहे त असां सुन्नियुनि जो अली इमाम आओ या न अली इमाम मनस्तो व मनम गुलाम अली हजार जान गिरामी फिदाए नाम अली अली असांजो इमाम असां हज़रत अली जा गुलाम आहियूं। असां जहिड़नि गुलामनि जूं हज़ारे जानियूं हज़रत अली करमल्लाह वजह करीम जे ज़ात बाबरकात जे मथां क़ुर्बान हुजनि। उन जा प्यारा दोस्त वीर हीअं जो किताब तफ़सीर कुन्नी तफ़सीर इन में साफ़ लिखियो पियो आहे। मां तव्हांखे हाणे कॾहिं पढ़ी ॿुधायां त जॾहिं हज़रत अलीअ जी शादी थी बीबी ख़ातून जन्नत सां तव्हांखां पुछां थो ख़ातून जन्नत जहिड़ी कुंवार हूंदी अलीअ जहिड़ो घोट हूंदो न को अलीअ जहिड़ो घोट न को ख़ातून जहिड़ी कुंवार उम्मत में महबूबन करीम अलैहिस्सलाम जे घरां जेको शादी करे वॾो शान तफ़सीर कुमी वारो थो लिखे मौजूद आहे तव्हां ॾियारियो ॾिसी सघो था केर बि ॾिसे। उनखां अलावा जलाल उयून जे अंदरि उर्दू में बि ॻाल्हि थी पई आहे। मथां जो असां अरबी न आहियूं पर त उर्दू में बि आहे साॻियो तर्जुमो आहे। छा था लिखनि शिया मुंहिंजा दोस्त त जॾहिं बीबी साहिबा जी शादी थी वई शादीअ खां पोइ हुजूर करीम ॿिए टे ॾिहाड़े बीबी सां मिलण आयो ख़ातून जन्नत सां मिलण आयो। घर जो पहुतो त ख़ातून जन्नत रोए पई छा पई करे हुजूर खे फरमायो अम्मा छो थी रोए अबा मूंखे बयानु कंदे शर्म पियो पर छा कयां जेसीं ताईं तव्हांखे न सौदे जो अघु न ॿुधाइबो तव्हांखे ख़बर कान पवे जेसीं शइ खे ज़ाहिर न कंदो ख़बर कान पवंदी हक़ जे ॿुधाइण लाइ ॿुधाइणो थो पवे। अर्ज़ा त बीबी साहिबा खे हुजूर जॾहिं रोईंदे ॾिठो त नबी ते फरमायो अम्मा छो थी रोई